बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि वबरकातुहू। उम्मीद त अमी खुश हूंदा। मां आहियां मोहम्मद सफ़वान मरी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो MSMTA। हिन वीडियो में अव्हांखे भली अॼु जी हिन वीडियो में असीं क्लास 6 जे रियाज़ीअ जे पहिरें यूनिट जे पहिरीं मश्क खे हल कंदासीं। त वीडियो खे शुरू कयूं था त उनमें पहिरियों सुवाल आहे त हेठिन मां कहिड़ा सेट आहिनि। हिनमें पहिरियों पाकिस्तान जे सदरनि जे नालनि जो मेल त इहो सेट आहे। ॿियो आहे पाकिस्तानी हॉकी टीमुनि जे कप्ताननि जे नालनि जो मेल। हा, इहो बि सेट आहे, छो करे इहो वाज़े बयानु कयल आहे। टियों आहे लज़ीज़ खाधनि जो मेल। इहो न आहे, इहो सेट न आहे, छाकाणि त इहो वाज़े बयानु कयल न आहे। चोथों आहे तव्हांजी क्लास जे ज़हीन शागिर्दनि जो मेल। इहो बि सेट न आहे, इहो वाज़े बयानु कयल न आहे। पंजों आहे वॾनि अंगनि जो मेल। इहो बि सेट न आहे। छहों आहे तव्हांजे स्कूल में अंग्रेज़ीअ जे उस्तादनि जो मेल। इहो सेट आहे। पहिरियों, ॿियों ऐं छहों सेट आहिनि। नंबर ॿियो आहे जेकॾहिं ए सेट जा मेंबर 5, 6, 7 ऐं 8 आहिनि ऐं बी सेट जा मेंबर ABCD आहिनि त निशानी जो रुकुन आहे या जो रुकुन न आहे। सां हेठियां ॻाल्हि भरियो। पहिरियों आहे 5-A त यानी 5A जो रुकुन आहे या न आहे। त हा, 5A जो रुकुन आहे। ॿियो आहे 9-A जो रुकुन न आहे। टे में M-A जो रुकुन न आहे। पोइ आहे चोथों C-B जो रुकुन आहे। B-B इहो बि B जो रुकुन आहे। छहों आहे 7-B इन में जो रुकुन न आहे वारी निशानी पवंदी। टियों आहे त जिदोली सूरत में लिखो। इन्हनि सभिनी जी जेको आहे जिदोली सूरत तव्हां वटि स्क्रीन में मौजूदु हूंदी। स्क्रीन वटि तव्हां स्क्रीन में उनखे ॾिसी सघो था। स्क्रीन में लिखियलु आहे, तव्हां उनखे ॾिसी सघो था। हाणे पोइ आहे चोथों नंबर जेकॾहिं P सेट जा जेके रुकुन आहिनि उहे आहिनि A-E-I-O-U ऐं Q जा 1, 2, 3, 4, 10 ताईं त हेठियनि मां कहिड़ा सही या ग़लति आहिनि। पहिरियों आहे A-P जो रुकुन आहे, सही आहे। ॿियो आहे 1 Q जो रुकुन आहे, ग़लति, सही आहे। टियों आहे I-Q जो रुकुन आहे, ग़लति आहे। चोथों आहे V-P जो रुकुन आहे, ग़लति आहे। पंजों आहे Y-Q जो रुकुन आहे, ग़लति आहे। छहों आहे E-P जो रुकुन आहे, सही आहे। सतों आहे टियों P जो रुकुन आहे, ग़लति आहे। अठों आहे 7 Q जो रुकुन आहे, सही आहे। हिन वीडियो में एतिरो ई। मिलंदासीं हिकु नई वीडियो में। तेसिताईं लाइ अल्लाह हाफ़िज़।